Hi friends, Assalamu alaikum. Today's lecture is tense. What is tense? Tense chake cheboae. The word tense comes from Latin word tempus, which means time. टेंस जेको आहे लातिनी ॿोली मां वरितो वियो आहे टेम्पस मां। टेम्पस जो मतिलबु आहे टाइम। ऑलरेडी असांखे इहा ख़बर आहे टेंस जो मतिलबु आहे ज़मान याने वक़्तु। हाणे ज़मान जेको आहे घणनि क़िस्मनि जा आहिनि। हाउ मेनी टाइप्स आर देयर ऑफ टेंस? देयर आर 3 टाइप्स ऑफ टेंस। हाउ मेनी टाइप्स आर देयर? देयर आर 3 टाइप्स ऑफ टेंस। हाउ मेनी टाइप्स आर देयर? 3 types. Number 1 present, number 2 past, and number 3 future. Tense जा 3 क़िस्म आहिनि present, past, future। घणा आहिनि? 3 आहिनि। Each tense has 4 subtypes। हर एक tense जा 4 क़िस्म आहिनि। First of all we have to see the present tense। पहिरियां असां ॾिसंदासीं present tense। प्रेजेंट टेंस जा भी 4 क़िस्म आहिनि। नंबर 1 प्रेजेंट सिंपल टेंस आर इंडेफिनिट। नंबर 2 प्रेजेंट कंटिन्यूस टेंस। नंबर 3 प्रेजेंट परफेक्ट टेंस। नंबर 4 प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूस टेंस। हाणे असां ॾिसंदासीं पास्ट में एंड फ्यूचर में। हाणे पास्ट ऐं फ्यूचर में टेंस जा नाला साॻिया रहंदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे टेंस चेंज थींदो। जीअं हाणे जिथे प्रेजेंट हुयो उते हाणे पास्ट लॻंदो। हाणे ॾिसो जेको आहे पास्ट सिंपल टेंस, past continuous tense, past perfect tense, past perfect continuous tense। हाँ ॾिसो जेको आहे चारई टेंस असांजा साॻिया हुया, सिर्फ़ु जेको आहे टेंस जो नालो पंहिंजो पंहिंजो अलॻि हुयो। हाणे ॾिसो 3 नंबर में फ्यूचर टेंस, फ्यूचर सिंपल टेंस, फ्यूचर कंटिन्यूस टेंस, फ्यूचर परफेक्ट टेंस, फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूस टेंस। हाणे ॾिसो जेको आहे टिन्ही टेंस में प्रेजेंट में, पास्ट में एंड फ्यूचर में नाला साॻिया हुया, सिर्फ़ु हर प्रेजेंट जे टेंस में प्रेजेंट लॻो आहे, पास्ट जे टेंस में पास्ट एंड फ्यूचर जे टेंस में फ्यूचर इस्तेमालु थियो आहे। लेकिन असांजा टेंस जेके आहिनि नाला साॻिया रहिया, सिर्फ़ु जेको आहे हर हिकु टेंस जो नालो अलॻि अलॻि असां रखियोसीं।